दोस्तों, आपका स्वागत है आज के हमारे तीसरे एपिसोड में। काजी कादन जो कलाम पसे मंज़र अटकल 2 साल थिया ऑल इंडिया रेडियो में शाम वारी बुलेटिन करे रहियो होसि त हिकु ख़बर आई त हरियाणा जे हिकु संस्था खे उतां जे हिकु नंढे ॻोठ मां 15हीं सदीअ जे सिंधी शाइर काज़ी कादन जा 116 बैत मिलिया आहिनि। काज़ी कादन जा उन वक़्त ताईं फ़क़ति 7 बैत मौजूद हुआ। ख़बर ईंदियूं रहंदियूं आहिनि, वेंदियूं रहंदियूं, पर हिन ख़बर ॾांहुं मुंहिंजो ॼण शख़्सी लॻाउ जाॻी पियो। एतबारी न अचे त सदियुनि जे विधीअ बाद अहिड़ो अदबी खज़ानो को लभिजी सघे थो। ईअं लॻुमि ॼण पंहिंजनि अबनि ॾाॾनि तरफ़ां पूरियल कंहिं हीरनि मोतियनि जी संदूक लफ़्ज़नि जी ख़बर मिली हुजनि। मन में उत्कंठा जागृत थी त इन बाबति वधीक ख़बरचार हथ करियां त बैतनि में छा चयल आहे, उन्हनि जी ॿोली, शाइराणो रूप वग़ैरह कीअं आहिनि। कम खां फ़ारिग थी डायरेक्टरी खणी उन संस्था जो फ़ोन नंबर ॻोल्हण वेठुसि, पर डायरेक्टरीअ में उन संस्था जो नालो कोन हो। आख़िर दिल्लीअ में हरियाणा सरकार जे दफ़्तर हरियाणा हाउस जो नंबर कढी उतां जे अमलदारनि खां उन संस्था बाबति पूछा ॻाछा कयमि, पर उन्हनि खे बि का ख़बर न हुई। खाउन हरियाणा मां लधल सिंधी बैतनि बाबति पुछियुमि, पर उहे इन ॻाल्हि खां बिल्कुलु बेख़बर हुआ। लाचार चुप करे वेही रहियसि, पर मन में उण तुण जारी रही। ऑफिस में पाड़े में किथे बि को हरियाणवी माण्हू गॾिजियमि त पियो हुन खां इन बाबति पुछाणा कंदो होसि, पर कुझु बि हासिल न थियो। चवंदा आहिनि, जिन खे उंज पाणीअ जी पाणी उंजियो तिण। मां अञा इन तरह बैतनि बाबति ख़बरचार हथ करण में लॻो ई पियो होसि त 2-3 ॾींहंनि बाद ऑफिस में हिकु शख़्स लंघे आयो ऐं अची मुंहिंजे लाइ पुछियईं। पंहिंजी वाक़फ़ियत ॾींदे चयाईं त मुंहिंजो नालो राजा राम शास्त्री आहे। हरियाणा जे हिकु ॻोठ मां हिकु पुराणो दस्तख़त मिलियो अथमि, जंहिं में ॿियनि संत कवियुनि सां गॾु सिंधी कवि काज़ी कादन जा बैत बि आहिनि। उन्हनि जूं पढ़नियूं ऐं मानाऊं कढण लाइ 2-3 ॾींहंनि खां तव्हां सां मिलण जी कोशिश में आहियां। अजीब संजोग हो, जंहिंजी तलाश मूं खुदि पे कई, सो वरी मुंहिंजी तलाश में हो। उन मुलाक़ात दौरान राजा राम काज़ी कादन जे बैतनि जी फोटोस्टेट कॉपी ॾेखारी, जंहिं में लिखियल हो, काज़ी कादन जी की सिंधी साखी। हू साहिब ॾाढो उत्साह में पिए ॾिठो। संदसि मर्ज़ी कुझु ईअं पिए लॻी त ओॾी महिल ई के पढ़नियूं या मानाऊं कढजनि, पर असांजी शाम वारी ड्यूटीअ वक़्तु कम जी भीड़ थींदी आहे। इन करे मूं शास्त्री साहब खे ॿिए ॾींहुं सुबुह जो पंहिंजे घर अचण जी नींड ॾिनी, जीअं दस्तख़त जो अभ्यास करे पढ़नियूं ऐं मानाऊं कढी सघजनि। ॿिए ॾींहुं मां साणुसि गॾु वेठुसि। दस्तख़त पुराणी देवनागरी लिपीअ में लिखियल हो। के अखर हाणोकी देवनागरी लिपीअ खां बिल्कुलु निराला। सॼो ई बैत हिकु ई लीक हेठां लिखियल, लफ़्ज़ लफ़्ज़ ऐं बैत बैत विच में का बि विधी न छॾियल। ॾाढो ॾुखियो कमु हो। हिकु लफ़्ज़ सुञाण त ॿियो सुञाणप में अचे ई कोन। म जो अखर म बि पियो लॻे त स बि पियो लॻे। ज जो अखर ज बि पियो लॻे त न बि पियो लॻे। उ वरी ह पियो लॻे। क़दम क़दम ते मुश्किलात हुई, पर हिकु ॻाल्हि सुठी थी जो पहिरें ई ॾींहुं कमु पकड़ में अची वियो ऐं कुझु बैतनि जूं पढ़नियूं निकिरी आयूं। शास्त्री साहब खे हिंदीअ जे संत साहित्य जो सुठो अभ्यास आहे। हू सिंधी न ॼाणे, पर मूं जीअं त MA लाइ हिंदी स्पेशल खई हुई, सो खेसि उन्हनि पढ़नियुनि जी हिंदीअ में ऐं संत कवियुनि जे बैतनि जा हवाला ॾेई माना ऐं व्याख्या बि ॿुधाईंदो रहियुसि। इहो सिलसिलो चालू रहियो। शास्त्री साहब सांदह मूं वटि ईंदो रहियो। असांखे 8-10 बैठकूं कयूं। मोकल वारे ॾींहुं त मां सॼो ॾींहुं शास्त्री साहब सां गॾु बीहंदो होसि। अहिड़ीअ तरह घणनि ई बैतनि जूं पढ़नियूं ऐं मानाऊं निकिरियूं आयूं। बाक़ी विच विच में के बैत रहिजी विया।
इन दौरान मूंखे इहो आज़मूदो प्राप्त थियो त दस्तख़त ते वधीक गौर करण सां के नयूं या वधीक मौज़ून पढ़नियूं सूझी थे आयुमि। शास्त्री साहब बैठक पूरी थियण ते बैतन जी फोटोस्टेट कॉपी पाण सां वापसि खणी वेंदो हो, पर के बैत जेके मूंखे यादि रहंदा हा तिन ते बस में सफ़र कंदे, ऑफिस में, कैंटीन में गौर कंदे मूंखे उन्हनि जूं के नयूं पढ़नियूं सुझी ईंदी हुयूं। मूंखे लॻो त दस्तख़त जी हिकु कापी अगरि मूं वटि हुजे ऐं पंहिंजी सहूलियत ऐं ज़रूरत वक़्तु जेकॾहिं उन जो अभ्यास करे सघां त बैतनि जूं तुज़ पढ़नियूं ऐं मानाऊं निकिरी सघनि थियूं। 5 सदियूं पुराणनि बैतनि जे 2-3 कलाकनि ताईं महदूद 8-10 बैठकनि में कढ़ियल पढ़नियुनि जे संतोष करे विहण ते मन नथे मञियो। ख़्यालु कयमि त इन्हनि बैतनि जी सांधा सोध करियां। मूं शास्त्री साहब खे अर्ज़ु कयो त मां बैतनि ते सांधा सोध करणु चाहियां थो। महिरबानी करे दस्तख़त जी हिकु फोटो कॉपी मूंखे ॾियो। हुन साहिब जो बि इन में चाह हो त कंहिं बि तरह बैतनि जूं पढ़नियूं निकिरी अचनि, सो हुन मूंखे दस्तख़त जी हिकु फोटोस्टेट कॉपी ॾिनी। तंहिं ॾींहं खां अॼु ॾींहं ताईं काज़ी कादन जे बैतनि जी सोध जो कमु मुंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगीअ जो अटूट हिसो बणिजी पियो आहे। बैत दिमाग़ में खणी पियो घुमंदो होसि, उथंदे विहंदे उन्हनि जे अखर लफ़्ज़ ते पियो गौर कंदो होसि ऐं उन्हनि जूं वधीक ऐं वधीक मौज़ून पढ़नियूं ॻोल्हे कढण लाइ पियो जाखोड़ कंदो होसि। 1.5-2 सालनि जे पोरे बाद बैतनि जो हीअ रूप तय करे बिहारियो अथमि जो अव्हां अॻियां पेश आहे। शाह लतीफ़ ऐं ॿियनि असासी शाइरनि जो वरी अभ्यास करे काज़ी कादन जी ॿोलीअ ते उन ज़माने जी ॿोलीअ जे हवाले सां बि गौर कयो अथमि। काज़ी कादन जी ज़िंदगीअ बाबति तमामु थोरो अहवाल मौजूद हो। सिंध मां छपियल पुराणनि सिंधी ऐं उर्दू किताबनि खे फोल्हे हुन जी ज़िंदगीअ ऐं ज़माने बाबति कुंज ॾींहं आहर वधि में वधि अहवाल हथ कयुमि। बैतनि जूं मानाऊं ऐं शुरह लिखियमि। हिंदीअ जे ऐं ॿियनि सिंधी संत कवियुनि जे कलाम जी काज़ी कादन जे कलाम सां भेंट कंदे हर बैत ते 20-25 सिटुनि जी टीका लिखियमि। काज़ी कादन जी ॿोली, छंदनि, अलंकारनि, संदसि शख़्सियत, भारत जी भक्ति हलचल में काज़ी कादन ऐं हुन जी शाइरीअ जे दर्जे, तसव्वुफ़ ऐं वेदांत ते अलॻि बाब लिखी काज़ी कादन जे बैतनि में कम आयल समूरनि लफ़्ज़नि जी याददाश्त तैयार करे 300 खां वधीक सूफ़नि जो किताब छपाइण जो रिथियो हूं। दिलि त ॾाढी हुई त सॼो किताब यको छपजे, पर माली दबाव सबबि यकेसर छपाइण मुमकिन न थी सघियो। इन करे फी अलहाल हीउ नंढो छापो नियाज़ ऐं नम्रता सां पंहिंजनि सिंध ऐं हिंद जे मित्रनि जे अॻियां रखां थो। कम बि कतियो अथमि, उमेद त अघामंदो। हीरो ठाकुर। धन्यवाद।